पुलिस रीजन मीरपुर ख़ास में चेन लेडी सब इंस्पेक्टर के इंस्पेक्टर जे उहदे ते तरक्की ॾिनी वई। DIG पुलिस लेडी अमलदारनि खे तरक्की जा बेज लॻाया। पुलिस रेंज मीरपुर ख़ास में लेडी सब इंस्पेक्टरनि जी बतौर इंस्पेक्टर तरक्की थियण ते DIG ऑफिस मीरपुर ख़ास में तकरीब कोठाई वई। तकरीब में DIG मीरपुर ख़ास जुल्फ़कार अली लाड़क सब इंस्पेक्टर खां इंस्पेक्टर तौर तरक्की माणींदड़ लेडी सब इंस्पेक्टर फौजिया नासिर, मुंबल लगारी, खुशबख्त शबाना, नाज ऐं महनाज खे इंस्पेक्टर जा बेज लॻाया। तकरीब में ख़िताब कंदे DIG मीरपुर ख़ास जुल्फ़कार अली लाड़क चयो त इदारे पारां मिलंदड़ ज़िम्मेवारनि खे हाई प्रोफेशनल स्टैंडर्ड ते को बि समझौतो न करणु घुरिजे। पुलिस जो कमु अवाम जी जान माल जे तहफ़्फ़ुज़ सां गॾु मुआशिरे में कानून जी हुक्मरानी बरक़रार रखणु ऐं अवाम जी ख़िदमत करणु पिणु आहे। पुलिस खे अवाम सां वेझो राब्तो ऐं पुलिस ते एतमाद बरक़रार रखण लाइ पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ईमानदारी सां अदा करणु ज़रूरी आहिनि। हुन तरक्की माणींदड़ लेडी इंस्पेक्टर खे हिदायत कई त सीनियर अमलदारनि खे पंहिंजनि मातहत पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि सां सुठो वर्ताउ करणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk